नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ शेरखान ॿरड़ो जे रवासिन पारां अॼु प्रेस क्लब ठुल अॻियां सहुलतन जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो करे चूंडियल नुमाइंदनि खां इहा घुर कई है त असीं ॻोठ शेरखान ॿरड़ो जा रवासी गुज़िरियल 30 सालनि खां बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहियूं। ॻोठ शेरखान ॿरड़ो जे रोड 30 सालनि खां ज़बूहाल जो शिकार आहे। ॿ भेरा ॻोठ शेरखान ॿरड़ो जुमन शाह रोड जो टेंडर थियो बि आहे, लेकिन करप्ट ठेकेदार कागज़नि में रोड मुकमल ॼाणाए रोड जा पैसा हड़प करे विया आहिनि। हिननि जो चवणु आहे त असीं गुज़िरियल 30 सालनि खां पंहिंजा वोट पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे ॾींदा अचूं पिया, मगर अफ़सोस जो चूंडियल नुमाइंदा ॻोठ शेरखान ॿरड़ो जे रवासिन जी सार न लधी आहे। असांजो ॻोठ वॾो वोट रखंदड़ बावजूद बि असांजे ॻोठ शेरखान ॿरड़ो जा रवासी गैस डेरेज पाणी जी सहूलियतनि खां महरूम बणियल आहिनि। असीं चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश करियूं था त ॻोठ शेरखान ॿरड़ो जा बुनियादी मसला हल करे असांजी बेचैनी दूर कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।